पंहिंजावे ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे दिलि वारनि खे सिंधी भाइनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड धमाकेदार थियण वारा आहिनि। इन्हनि में तव्हांखे हिकु नई शइ ॾिसण वटां मिलण वारी आहे। पहिरियों सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दरअसल दोस्तों हाणे जेको आहे पंहिंजावे ड्रामो हिकु अहिड़े मोड़ ते पहुतो आहे जिथां तव्हांखे हिकु फाइट ॾिसण वटां मिलंदी, छो त जाकिर ख़ान ऐं होॾां जेका आहिनि ॾिठो तव्हां जाबिर रुंडे वारा हिकु थी चुका आहिनि। मां कल्ह ई तव्हांखे ॿुधाए छॾियो त इहे हिकु थी वेंदा, तव्हां ॾिठो त उहे हिकु थी चुका आहिनि। अॻिते बि हसीना जे ज़ोर ते ॿई हिक ॿिए जो चवणु मञंदा, पोइ जेको आहे सांवल खे निशानो बणाईंदा। सांवल हिननि खां गौरव आहे, सांवल सां गॾु चाकर ख़ान बीठो आहे। हे पहिरियों टारगेट कंदा चाकर ख़ान खे भुलाईंदा, उनखे वरगलाईंदा, सांवल जे ख़िलाफ़ु कंदा, पोइ सांवल खे टारगेट कंदा। अॼु जो वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते। असांखे ॾींदा इजाज़त, महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। दोस्तो ही अव्हां जो पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार मिलंदा था अचनि, अॻिते बि मिलंदा।